जाने अॼु मूंसां हिकिड़ो वॾो सीन थी वियो यार। यानी कहिड़ो सीन थी वियो तोसां? सब ते परेशान बीठो जेसिताईं अचानक हिकिड़ी माई आई अची मुंहिंजे पासे में कार बीहारई। मूंखे चई वियो कार में। दिल में मुंहिंजे मतिलबु वॾी ख़ुशी थी। मुंहिंजो अॼु त वञ वाह वाह थी वेली। अॼु चवंदा आहिनि त रण पट में ॻाढ़ी कुंवार मिली वई। मुंहिंजो अॼु मूंखे मतिलबु माई मिली वई, वाह वाह थी वई। वरी मूंखे घर वठी वई। घर उते धन जा 2 ॿार हुआ। मूंखे ॿुधाई चई मुंहिंजा ॿार आहिनि। थोड़ी परेशानी थी पर वरी सोचे मुंहिंजो चलो ठीकु आहे। हिननि ॿारनि जो ॿियो पे थी हलियो। पाण मूंखे चयईं चांहि पीअंदे? मुंहिंजो हा चांहि पीअंदासीं। पाण वई चांहि ठाहिण। पर चांहि ठाहे आई, अची वेठी त ॿारनि खे चयईं पुटु आउं अव्हांखे चवंदी आहियां त खीरु पीअंदा वञो न त कमज़ोर थींदा। हाणे हिन चाचे जी हालत ॾिसो, हिन बि खीरु कोन पीतो नंढे हूंदे। यकीन कर दिलि जा अरमान त मिटीअ में मिली विया।